साफ़ ही असां टारगेट थियूं पिया न। उन में मंज़ूर दल हुजे, SHO भान हुजे, SSP जामशोर हुजे या खणी केर बि हुजे, मुसलसिल भानसेदाबाद में साफ़ियुनि खे हमेशह टारगेट कयो वियो आहे। जीअं हाणे मोटरसाइकिल चोरी थी आहे, आदम मंगल जे घर मां घिड़ी मोटरसाइकिल चोरी कई वई, या जेके बि मोटरसाइकिलूं चोरी थियूं आहिनि, असांजे कावश जो जेको रिपोर्टर आहे उन खां सरेआम रोड ते फुर थी, उन जी मोबाइल फुरी वई, पुलिस को बि कख बनी बीणो न कयो। त असां मुसलसिल एहतजाज त कया आहिनि ऐं ख़बरूं भलायूं आहिनि, पर असांखे इन शइ जो अफ़सोस थिए थो त SSP जामशोरो हर शइ ॾिसे पियो थो, ग्रुप पढ़े पियो थो, ख़बरूं ॾिसे पियो थो, मीडिया में ख़बरूं ॾिसे पियो थो, DIG हैदराबाद ही सॼो मामिलो ॾिसे पियो थो त भई भानसेदाबाद जा जेके कलम धणी आहिनि एतिरा ग़ैर महफ़ूज़ लॻा पिया आहिनि, हुनजो रोज़ु ख़बरूं हलनि थियूं, एहतजाज करनि था, पर को बि नोटिस नथा वठनि। असुलु मामिलो इहो ई आहे त असां जेके CM सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे शहर जा, उन जे ॻोठ जा असां कलमकार आहियूं, असां सहाफ़ी आहियूं, असां एतिरा ग़ैर महफ़ूज़ थी विया आहियूं जो अॼु असां निकिरी संदसी जेको वाहोड़ CM हाउस आहे उन जे गेट जे अॻियां अची धरणो वियो आहे। असांखे बेवस कयो वियो आहे, असांखे मजबूर कयो वियो आहे त तव्हांजा मामला, तव्हांजा मसइला प्रेस क्लबनि ते हल कोन थींदा, तव्हांजा मामला, तव्हांजा मसइला रोडनि ते हल कोन थींदा, तव्हां मजबूरन निकिरो CM हाउस जे गेट जे अॻियां धरणो हणो। असांखे ऑफिसर हासेकार मजबूर था कनि। मां इहा हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश कंदुसि सिंध जे वॾे वज़ीर खे त साईं थोरो तवजह ॾियो, असां सदाईं तव्हांजो साथ ॾिनो आहे, हक़ सच लिखियो आहे, भानसेदाबाद जे सहाफ़ियुनि सदाईं पंहिंजो पाण निभायो आहे, ग़रीब माण्हुनि जो असां आवाज़ु बणायूं। उनजो नतीजो इहो कोन्हे त कंहिं सहाफ़ी खे टारगेट करे कंहिंखां मोबाइल फुर थिए, कंहिंजे घर में घिड़ी कंहिंजी गाॾी चोरी थिए, कंहिंजे दर तां गाॾी चोरी थी वञे, पुलिस कंहिंजी रिढुनि सां आहे। तव्हां 1FI मुक़ररु कयो आहे जेको जामशोरो ज़िलो सॼो संभाले थो, तव्हां उनखे मुक़ररु कयो आहे, उहो कंहिंजी रिढुनि सां आहे। SHO भान कंहिंजी रिढुनि सां आहे। SSP मामूली ॻाल्हि जो नोटिस वठी थो सघे, जेकॾहिं SSP खे कंहिंजो लाचार थिए थो त ओॾी महिल नोटिस वठे थो, DIG नोटिस ग्रुप में लिखे थो त बाबा DIG नोटिस वठी छॾियो, SSP नोटिस वठी छॾियो, फलाणे माण्हू जो मसइलो हल थी वियो। छा उहे माण्हू पाकिस्तान जा शहरी आहिनि? उहे माण्हू सिंध सां वास्तो रखनि था? उहे माण्हू जामशोरे ज़िले जा रहवासी आहिनि? छा असां जामशोरे ज़िले जा रहवासी न आहियूं? असां पाकिस्तान जा न आहियूं? या असां जेके सहाफ़ी आहियूं असां ग़ैर मुल्की माण्हू आहियूं जो असांखे एतिरो टारगेट कयो अथव? असां पुरज़ोर मुतालबो था कयूं सिंध जे वॾे वज़ीर खां। असां जेका हिन जेका तहरीक जी शुरूआति कई आहे उहा सिंध जे वॾे वज़ीर जे घर जेको CM हाउस आहे उतां खां शुरूआति कई आहे। सुभाणे असां संदसि वालिद साहिब जी मज़ार ते एहतजाज कंदासीं, वाहोड़ खां पोइ संदसि वालिद साहिब जी मज़ार हूंदी, उन खां पोइ असां कराची में धरणो हणंदासीं। असांखे जेसिताईं तहफ़ुज़ न मिलंदो ऐं असांजो चोरी थियल शयूं वापसि न थियूं, तेसीं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। उनजे करे CM सिंध खे असांजे हिन अहम मामले जो नोटिस वठणु खपे ऐं हीअ जेका करप्ट पुलिस अमलदार जेके मुक़ररु थियल आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते हितां हटायो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे।